मुक़ाबले के हवाले से अवां खे आगाह करायूं त कंबर शहदाद कोट में दहशत की अलामत बणियल धाड़ेल विछू चांडियो मुबैना मुक़ाबले में मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त बदनाम धाड़ेल मलूक उर्फ़ विछू चांडियो मथां मुख़्तलिफ़ थाणनि ते अगवा ऐं फुरजा 50 केस दाख़िल हुआ। इलाइक़े में चोबोल आहिनि त धाड़ेल विछू चांडियो काछे वारे इलाइक़े में बिरादरीअ जे माण्हुनि हथां मारिजी वियो आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं मुबैना मुक़ाबले के हवाले सां त कंबर शहदाद कोट में दहशत की अलामत बणियल धाड़ेल विछू चांडियो मुबैना मुक़ाबले में मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त बदनाम धाड़ेल मलूक उर्फ़ विछू चांडियो मथां मुख़्तलिफ़ थाणनि ते अगवा ऐं फुरजा 50 केस दाख़िल हुआ। इलाइक़े में चोबोल आहिनि त धाड़ेल विछू चांडियो काछे वारे इलाइक़े में बिरादरी जे माण्हुनि हथां मारिजी वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे वाहिद भट्टी। जी वाहिद भट्टी, धाड़ेल विछू चांडियो मारिजी वियो, हिन बाबति आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, कंबर शहदाद कोट ज़िले समेत सिंध ऐं बलोचिस्तान में दहशत जेका अलामत बणियल इनाम याफ़्ता धाड़ेल आहे मलूक उर्फ़ विछू चांडियो जेको आहे त ख़ैरपुर नाथन शाह जे काछे वारे इलाइक़े में मुबैना तौर पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि हथां मारिजी वियो आहे। अहिड़ो इतला जेको आहे त केन शाह ऐं मड पुलिस खे ॾिनो आहे। पुलिस पारां जेको आहे त मुबैना तौर जेको आहे त मुक़ाबले में मारिजण जी दावा कई आहे। मां ॿुधायां त मारिजी वियो जेको बदनाम धाड़ेल आहे विछू चांडियो जेको शहदाद कोट भरिसां मीरो खान तालुके जे ॻोठ गुलण जी वाण जो रहवासी ॿुधायो वञे थो, जंहिं मथां शहदाद कोट समेत कंबर शहदाद कोट समेत जेके आहिनि त मुख़्तलिफ़ थाणनि ते जेके आहिनि त 50 खां वधीक जेके आहिनि त अगवा फुर ऐं क़तल जा जेके केस दाख़िल थियल आहिनि। पुलिस मूजिबि त मारिजी वियल धाड़ेल विछू चांडियो मथां जेको आहे त लखें रुपया इनाम पिणु रखियल हुयो। विछू उर्फ़ मलूक चांडियो जे क़तल जी जेका ख़बर आहे उहा इलाइक़े में बाज़ या पकड़िजी वई आहे। धाड़ेल जा जेके वारिस आहिनि उहो गुलण जी वांड खां कंबर शहदाद कोट ज़िले मां जेके आहिनि त काछे वारे इलाइक़े ॾांहुं जेके लाश करण लाइ पिणु रवाना थी विया आहिनि। जी ठीकु आहे वाहिद भट्टी, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।